दोस्तों अस्सलाम वालेकुम। अक मौजूद जीअं उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी अॼु हैदराबाद मौजूद आहियूं अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे सदर कामरेड बख्शल थलोदा साथी महबूबा कचहरियूं थींदियूं आहिनि। साथी सां सवाल रखण ते दिलि पे कढियो। मूं कामरेड खे चयो त यूट्यूब जी मुंहिंजी लाइब्रेरी आहे जंहिंमें जेके 5 दाणा ॾिसण में अचंदा उहे हुते सहेड़ियूं था अॻिते हली मथां कमु ॾियनि। कामरेड सां सवाल आहे, सवाल उन सां रखिबो आहे जंहिंखे उन जी मालूमात हुजे। वापारी सां सवाल रखिबो त में वठणी आहे, असांखे कहिड़ी ॼाण इन बाबति तूं ॾींदे त उहो सही ॾींदो। पर जेकॾहिं डॉक्टर खे पुछिजे त यूरिया भाण कीअं ठाहिबो आहे त उहा जेका सलाह ॾींदो आहे कम जी न हूंदी। कामरेड जो सवाल आहे त पौरियत सियासत असांजे समाज में कीअं रही आहे, कीअं हुई ऐं इन खे बहितर कीअं कजे। उन गॾियल ते कामरेड खे 1 मिंट खां वठी 9-10 मिंटनि में इजाज़त हूंदी। कामरेड महिरबानी, सभिनी सां महिरबानी। हाणे पौरियत सियासत असां सादो करे शुरू कयूं त हैदराबाद जतोई सियासत बिल्कुलु ऐं हर हुन मज़दूर ऐं हारी ऐं शागिर्द अॻुवाणी सियासत जेका जंहिंजा बि असां वटि मिसाल खोड़नि। असां घणनि मामलनि में अमीर माण्हू आहियूं ऐं तव्हांजी जेका ग़ुलामी हूंदी आहे असांजी, चाहे उहा क़ौमी हुजे, तबक़ाती हुजे, सिंफ़ी हुजे, उहा बि घणो कुझु सेखारींदी आहे। सो असां तमामु घणा अहिड़ा किरदार पैदा थिया आहिनि जेके अहिड़ी सियासत कंदा रहिया आहिनि। सियासत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजो उन में शौक़ु हुजे न हुजे, तव्हांजो उन सां लॻाव हुजे न हुजे, पर सियासत तव्हां सां लॻाव रखंदी आहे। उहा जॾहिं शयूं महांगी कंदी आहे, अटो महांगी कंदी आहे, गेहूं महांगी कंदी आहे, खंडु महांगी कंदी आहे, रोज़गार महांगी कंदी आहे। महांगाई ते हिकिड़ी भली ॻाल्हि मूंखे यादि आई त हिकिड़ी फिल्म हुई सारे जहां से महंगा। उहा फिल्म आहे हिंदुस्तानी, ॾिसण जहिड़ी आहे। उन में उहो भाई आख़िर में रोई हिकिड़ी धां करे चवे थो त जॾहिं शयूं महांगियूं थींदियूं आहिनि तॾहिं खिल, रिश्ता, ज़िंदगी सॼी महांगी थी वेंदी आहे। सो कीअं ही हुकुमरान बजट ठाहिनि था, ही कंहिंजी सियासत पई हले, इहो सभु सियासत ई आहे। तव्हां वटि तव्हांजे तर में पाणी कोन्हे, पुछड़ी ताईं पाणी कोन थो पुॼे। तव्हांजे तर में जेकॾहिं स्कूलनि में घर ॿधा बीठा आहिनि या वॾेरे जूं मेयूं ॿधियूं बीठियूं आहिनि, तव्हांजे तर में जेकॾहिं अस्पताल नाले का शइ कोन्हे, हिकिड़ो कंपाउंडर आहे जेको डॉक्टर सदाए बणी करे इलाजु करे थो वञे, हुनजी माण्हू महिरबानी मञे या न मञे, इहो सभु कुझु सियासत बि आहे। इहा सियासत असांजे तर में सिंध में इहा सियासत जंहिंजो नतीजो आहे उहा सियासत आहे हुकुमरान तबक़नि जी सियासत, PTI जी सियासत। 25 रुपया पेट्रोल महांगो, अमड़ मुंहिंजी वीचारी रोईंदी वतंदी आहे, चवंदी आहे अयूब जे दौर में रुपयो महांगो थियो, माण्हू रोडनि ते निकिता। 25 रुपया पेट्रोल महांगो, माना हीअ महांगाई PTI करे थी। ऐं सभु महांगाई जे मामले ते सभु नून लीग वारा, पीपल्स पार्टी वारा, इहे सभु हिकु जहिड़ा आहिनि। ऐं हिननि जी जेका मुखालफ़त थींदी आहे, ख़ैर उहे हाणे वरी ॿियो सियासी बहस आहे। पर पौरियत सियासत छा आहे? पौरियत सियासत इहा ई आहे जेका हैदराबाद जी सियासत, जतोई जी सियासत हुई। त बाबा असांजा सभिनि जा पौरियतनि जा मज़लूमनि जा मसइला हिकु आहिनि। न असांखे रियासत ॻणे कोन थी सघे, असांजी आदमशुमारी सही थी थिए, न असांजो दरिया थो बचे। गटर बणाए छॾियो अथऊं दरिया हिकिड़ो पाणी कोन था छॾीनि। 10 मिलियन एकड़ फुट हिननि खे कोटड़ी खां हर पाणी छॾणु घुरिजे मुआदनि मुताबिक़, उहो पाणी बि कोन था छॾनि, मथां वरी गटर बि बणाए छॾियो अथऊं। जाॾो काॾो सूर ऐं सियासी माण्हू ॻाल्हाए थो त सियासी माण्हुनि ते दबाव बि आहे, सियासी माण्हू खंभजनि बि था, ईअं बि थिए थो। पर इहो बि थिए थो पियो त एॾा जो मसइला आहिनि त दुनिया जहान बि असां रांदि खेॾणु पंहिंजी अचनि था। पौरियत कीअं पंहिंजा मफ़ाद बचाईंदो? पौरियत सियासत छा आहे? पौरियत समाज जी जेका घणाई आहे, जेको वीचारा जेको सॼो ॾींहुं पोरियो कनि था पिया, उहो जेको कुझु बि पैदा कनि था, इहो पौरियत जो ई जहान आहे। सॼी ताक़त पौरियत जे हथ में आहे। ख़ुदा तॾहिं चयो पौरियत मुंहिंजो दोस्त आहे। हा, दोस्तनि खां कंहिंसां बि छा वठंदो, जेके वीचारा अॻ में हिन दुनिया जे जन में जीअनि था, बुख, बदहाली, महांगाई, झेड़ा, फसाद, गैर यकीनी सूरत हाल, 24 कलाक जी हिकिड़ो जबर आहे हुनजे मथां, डमर आहे हिन निज़ाम। हिन निज़ाम जे ख़िलाफ़ ट्रेड यूनियन्स जेसि ताईं मुतहद थियनि, हारी मज़दूर जेसि ताईं मुतहद, इहे ई पौरियत आहिनि, इहे ई दुनिया था हलाइनि। दुनिया को कामोरा न आहिनि हलाईंदा, दुनिया को जनरल न आहिनि हलाईंदा, दुनिया को हुकुमरान तबक़े जे पार्लियामेंट में वेठल सियासत माण्हू न आहिनि हलाईंदा। दुनिया उहे रहंदा आहिनि जेके
रोंबो कंदा आहिनि, जेके लापारो कंदा आहिनि, जेके फैक्ट्रियुनि में कमु कंदा आहिनि, जेके इदारनि में तालीमी इदारनि में कमु कंदा आहिनि, नओं नस्ल पैदा कंदा आहिनि, सभु कुझु हीअ सभु जान उहे था हलाइनि। फ़ैसिला केरु थो करे असांजा? केरु आहे जेको तालीमी बजट ख़तमु करे थो छॾे, सिहत जी बजट ख़तमु करे थो छॾे? केरु आहे जेको बमनि ते ख़र्च थो करे? इहो सॼो सम्झणो पवंदो। इहो सभु पोइ असां वटि सियासत जे नाले में ई ज़ुल्म थो थिए। तंहिंजे करे जेकॾहिं असांखे पंहिंजो हिन ज़ुल्म खां, सॼे जबर खां ॿाहिरि निकिरणो आहे त सियासत ई करणी पवंदी। उहा कहिड़ी सियासत आहे? उहा हैदर पहुचतो ई सियासत आहे। उहा मज़लूमनि ऐं महकूमनि जी सियासत आहे। उहा असांजी क़ौमी जबर, समूह ज़ुल्म जेको बि आहे उहो असां ते ज़ुल्म आहे। उनखे उन नज़र सां ॾिसण जी सियासत आहे। तंग नज़री, मज़हबी इंतहा पसंदी, नस्ल परस्ती, माण्हू खे माण्हू सां विढ़ाइण वारी जेका सियासत आहे उहा हुकुमराननि जी सियासत आहे। मज़लूमनि ऐं महकूमनि जी सियासत पाण में जोड़ण में हूंदी आहे, हिक ॿिए जा। छो त असां समाज जी घणाई आहियूं, असां समाज जी घणाई आहियूं ऐं असां सां ई इहो वॾो ज़ुल्म थो करे। इहो केरु थो करे? इहा अक़लियत थी करे, सियासत जे नाले में थी करे। तंहिंजे करे सियासी थियणो पवंदो। पंहिंजे ओसे पासे जी ट्रेड यूनियन जो वञी हिसो थियो, पंहिंजे ओसे पासे में ॿुधायो बाबा केरु आहे जेको मज़दूर ऐं महकूमनि जी ॻाल्हि थो करे, कहिड़ी झंडो, कहिड़ो झंडो आहे, कहिड़ी पार्टी आहे, उन्हनि जो वञी हिसो थियो। जेसिताईं जुड़त न थींदी, हीअ अंधा गूंगा ॿोड़ा हुकुमरान कोन ॿुधंदा। इन्हनि खे ॿुधाइण लाइ खपे थी ताक़त। जेसिताईं उहे मज़दूर पोरियत पंहिंजे फ़िक्र सां लेस थियनि। आम हालतुनि में मज़दूर हुकुमराननि जी सोच सोचींदो आहे, पोरियत हुकुमराननि जी सोच सोचींदो आहे। उहो चवंदो आहे हा ताक़त टैंकुनि में आहे, ताक़त वॾेरे में आहे, मूं वटि छा आहे, मां छा थो करे सघां। मां चवंदो आहियां इहो बि हुकुमराननि सां वटि लाथो आहे। पाकिस्तान पिटको पार्टी, PPP खां बि हिकु ॿी वॾी पार्टी आहे, उहा आहे पाकिस्तान पिटको पार्टी। हाय घोड़ा या उसे ज़ुल्म जब चासीं, हेॾे बि हेॾी तबाही आहे, हेॾे बि हेॾी करप्शन। पर कंदो केरु हिनखे? ठीकु सही, चौथे दर्जे में सबक़ु पढ़ियो होसीं, हिकिड़ो पोड़ो अंब जी चकी हणंदो आहे, पोड़ो नौजवान अची ॿार पुछंदो अथसि जे चाचा जी चकी त हणी थो पर इन जो अंब मेवो तूं खाईंदे, इन जो तूं त गुज़ारे ॾींदे। चए बाबा मुंहिंजे वॾनि पोखियो हो, मां जेको आहे सो उनखे जेको आहे सो खाधो ऐं हाणे मां पोखियां थो त जी मुंहिंजा पोयां खाइनि। तव्हां पोयरनि जे लाइ छॾे कहिड़ी दुनिया था वञो? उन दुनिया लाइ इन्हनि महकूमनि मज़लूमनि खे मुतहद थियणो पवंदो। हीअ सभु सूर, चाहे उहे कहिड़ा बि हुजनि, वाबडा जा हुजनि, बिजली जा हुजनि, तालीम जा हुजनि, सिहत जा हुजनि, रोज़गार जा हुजनि, पाणी जा हुजनि, माहौल जा हुजनि, उहे सभु हिननि हराम खोरनि जी पैदावार आहे। हीअ सभु उहे जेके आङुरियुनि ते ॻणण जेतिरा आहिनि, उहे ॾिसंदो त तर में जागीरदार को हूंदो, ॾेई छॾियोसि रियासत हुनखे ॾेई छॾियो, हिकिड़ो मुख़्तियारकार हुनजे हथ में, हिकिड़ो तपेदार हुनजे हथ में, एसो छो हुनजे हथ में, वञी जेका माण्हू हालत छॾाए। इन जी कहिड़ी ताक़त आहे? साथी हाणे थी आयो आहे चंबड़ मां हारियुनि जो जेको हाल अहिवाल आहे असांजे हारी दोस्तनि जो, ऐं उते जी कहिड़ी तरीक़ूं रहियूं, कीअं हिसाबु हारी वॾेरो कोन वठंदो, हारी वठंदा, हारी कोटूं हणंदा, जज पंहिंजे पाण थींदा। बाबा पैदा असां था कयूं, महिनत सॼी असां था कयूं, ऐं हिसाब बि वरी असां ॾियूं, असां वठंदासीं। हाणे असां हिसाब तॾहिं वठंदासीं त असां सभु हिकु थींदासीं। हिकु केरु? महकूम मज़लूम, ज़ालिम, वॾेरा, हुकुमरान, मज़हबी इंतहा पसंद, नफ़रत फ़िरके वारे ते फैलाईंदड़, इहे असांजा चङा मुड़ुस कॾहिं नथा थी सघनि। वॾेरो असांजो चङो मुड़ुस हुकुमरान, हा कोई इनफरादी तौर ते वॾेरो ठीकु थी सघे थो, पर बहैसियत तबिके जे असांखे सियासत जा तबिकाती बुनियाद सम्झणा पवंदा, इहा महिनत करणी पवंदी त दुनिया जे अंदरि महकूम मज़लूम कीअं था विढ़नि। दुनिया खां बि सिखणो पवंदो, पंहिंजी तारीख़ खां बि सिखणो पवंदो, लतीफ़ खां बि सिखणो पवंदो, सभु पढ़णो बि पवंदो। हुकुमरान इहो पढ़े थो, करे थो, तरे थो, इहो सभु ड्रामा करे असां सां, असांखे मुतहद थी उनजो मुक़ाबिलो करणो पवंदो। बाक़ी लतीफ़ साईं जे शेर सां ॻाल्हि खुटायां थो, थकियाई थर थियल चढ़ चिकियाई चोटीअ, हलंदे होत पुनूह ॾे, भउ मिड़ई भेल, उथी राव रेल, वेठनि था वारी वरे। सो वेहिजी वेंदो त वारी वरी वेंदव, पोइ वारी ते वेठा जेतिरा ॾोह ॾियो। बाक़ी जेकॾहिं हिमत आहे, हौसलो आहे, पंहिंजी तारीख़ ते, अवाम ते, पाण ते वेसा आहे, तव्हांजे कंहिं चङनि माण्हुनि जा हथ हर कंहिंजा धोरायल हूंदा आहिनि, का ख़िदमत कंहिं हर कंहिं कई हूंदी आहे, हर को कुझु न कुझु सिखे थो। उन सिखिया खे पाण जहिड़नि कंहिं महबूबनि सां वंडण जो ऐं उन सां जुड़ण जो आहे। नंढा नंढा फ्रोही मामला, क़बाइली जहिड़ा, पासे में नफ़रत, हुन खां जहिड़ो जेकॾहिं थोरा पासीरा करणा आहिनि, वॾी नज़र करणी आहे, जहिड़ो वॾो आहे। बोरान कोरोना अची मुंझाए छॾियो आहे मुल्क खे। हीअ हुकुमरान जॾहिं कोरोना वबा में साबुण सैनिटाइज़र सस्ता कोन था कनि, त हीअ छा सस्तो कंदा?
इहे ई असांजा दुश्मन आहिनि। इहा ई पूरे सियासत जो बुनियाद आहे। सियासत खे सम्झण जा तबक़ाती बुनियाद असां सम्झूं। पूरियत पैदा करे थो, पर हुन में कुझु कोन्हे। जेसि ताईं उहो पाणी मोटाए केरु थो फुरे, इहो ई थो फुरे। इहे मुख़्तलिफ़ नालनि में सभु हिक ॿिए जा भाॻे भाई वार हूंदा आहिनि। ये कामोराशाही, नौकरशाही, ये सिविलियंस, ये जर्नल, ये वॾेरा, ये मज़हबी तापसंदी, ये कादियुनि जा चङा मुड़ुस, ये सभु हिक ॿिए जा पटे भाई आहिनि। न विसारजो कॾहिं बि, इहो मुंहिंजी गुज़ारिश आहे। कॾहिं बि न विसारजो। तव्हांजो भाउ, तव्हांजो साथी आहे, जंहिंसां तव्हांजा नंढनि नंढनि मामलनि ते, ॿिए ॻोठ वारो, ॿिए शहर वारो, सोट मसाल, जंहिंसां नंढनि मामलनि ते तव्हांजा इख़्तिलाफ़ हलनि था पिया, जिनखे सब्साइड करे, पोइते करे, ठाहिको करे, वॾी नज़र करे, पंहिंजो पंहिंजो हिसो थोरो थोरो, इहो नथा चओ त 24 कलाक जॾहिं को माण्हू सियासी थींदो आहे, भला इमरान ख़ान 24 कलाक भला सियासत कंदो आहे छा? तव्हां सियासी ज़हन रखो। पंहिंजे फ़िक्र कहिड़ो हो तव्हांजो फ़िक्र, उहो मार्क्सिज़म, उहो तव्हांजो फ़िक्र आहे, उहो असांजो फ़िक्र आहे। उहो असांजो वियतनाम जो हिकिड़ो अॻुवाण हो, होची मिन जो नालो हो। उहो हिकिड़े ॾींहुं हिकिड़े अॻुवाण जो किताबु पढ़ंदे, सियासी अॻुवाण जो किताबु पढ़ंदे, लेनिन जो किताबु पढ़ंदे पोइ रोई पियो ऐं पोइ पंहिंजे किताबु खणी आसमान जे सितारनि खे मुंहुं करे उहो किताबु करे चयईं त मुंहिंजा साथियो, अॼु मुंहिंजो यकीन आहे त तव्हांजो कुर्बानियूं आज़ादी, इंसाफ़ ऐं बराबरी वारे समाज लाइ उहो कॾहिं ज़ाया कोन थींदी। अॼु मूंखे यकीन हासिलु थियो आहे जॾहिं मां हिन अॻुवाण खे पढ़ियो त लतीफ़ खे बि पढ़िजे, लेनिन खे बि पढ़िजे, पंहिंजा सूंहां हथ कजनि, रस्तो कढिजे। रस्ता घणा आहिनि, जेतिरी सोढ़ हूंदी आहे रस्ता बि ओतिरा पैदा थींदा आहिनि। बंदि कमरे में ॿिली बि वरी पवंदी आहे। असां त इंसान आहियूं, हज़ारे करोड़े सालनि जे इर्तिका जो नतीजो आहियूं। घणो कुझु आहे असांजे हथनि में। ख़ुशि रहो, आबाद रहो। लखे सन साथी इहो कामिड़ बख़्शल जंहिं असांखे टाइम ॾिनो, कामिड़ भलो ॻाल्हायो आहे। असांजो यूट्यूब चैनल वणेव त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हक़ मौजूद, GSN।